रंगीला वो रंगीला बी तड़े वो यार रंगीला है रे अरे बी तो सही सन्नू क्या तो एक आसुल बुद्ध ही न तो आए छाते रड़ियूं तो करे रड़ियूं क्या तो यार न मिलन न गालाण बस ये बस दून सजायूं वने तो सही वडी गाल है शाबाश थी या केड़े कम जी यारी हां छाजी यारी अरे तो खांदा भलो मुजो भा वाह जी वाह सेना सच चाहिए न तो रत दांगी ते भी वर्दी आ दिनो ही न उते पेर मोड़ो मन यार वया से जेको पादर हणे पियो उहो भलो मन असाई तो के पादर हणो तने पो असा भला थींदासे तो वारी यारी का भलो मुके पांजो बाज के पादर धोणे ना वो मुझे लाए सही खबर जी हां तू असा जो घणो नुकसान करायो आ मां छा जो नुकसान करावा अरे तुंजी सलायूं वठा पे तू झूठी करू चे मच्छी के बाहर कट चीते तो हा बस ही तो हुयो चीतो हुयो अरे जेकी से पानी में रहे थी उनके छा जो जियो हां खबर ते नुकसान घणे जो थियो 2.5 करोड़ जो नुकसान थियो अबे यदा छा जो ते घर को निकरो ये सजी मिल्कियत जेकी आ ना इयो वडो बाज को मुजो थुलो हां ठीक आ उन जे नाले दबा करे तो वरी बो नंडो जेको आ मोलू वरी उन जे नाले ते करन ता ऐ मां दे न माल ते शादी भी कोन कया बुद्धू हां बुधाए आने कटे सटे न गाल के सपा तुजो ज़हन मन हेडे होडे आ ना बस चो छा चे चो ज़हन तुजो हेडे होडे आ ना मजो देखाया छा जो मजो आई खिलदे सफाई हेडे हेडी रांदा बाबा रांद के तू छड हल टर मो का मां वना तो घर हेडे बुद्ध त सही मां आज कुंडी वठी आयो आ लोह जी आहे तिरड़ी आहे अंगूड़ी आ उन में अटो ये विझी डोरी ड्रिगी करे हिए पेराए हिए करे फार्म में उछलींदासे न पो उन में ॾिसदासे त मली अचे थी डंबरो अचे तो मुकुरो अचे तो अरे मां का सलाह ॾियां हा असां वारे फार्म में रुगियूं नंढड़ियूं मच्छियूं आहिनि ठीकु आहे असां सॼो फार्म ख़ाली थी वियो आहे ऐं हाणे हीअं कर इहो डोरो ऐं कुंडी खण सुन मां वञी मुकर पकड़ मां हलायां थो काजी का दुआ ते शाला मारे जो घर चई आयो त रंगीले को वञी जेको आहे सो वठी ईंदुमि मच्छी कुंडी जो बहानो करे मिड़े हिकु ॿ डंबरा खणी ईंदुमि मूं वारी माई बि निभागी न देगड़ी हुते रखी वेठी हूंदी इंतज़ार में न बटालू कपींदी न दाल चाढ़ींदी साॻी राति रुखी मानी थींदी बजुड़े मीर ईअं न जो वरी घर बि पादर लॻनी हिते त कुझु ई न थियो वॾी ॻाल्हि आहे सुधरी त वियो नुक़सान त खणी मुंहिंजो थियो 2-3 लख पर ॻाल्हियूं हाणे सियाणनि वारियूं करे थो बसि हिकिड़े अबे जी औलादूं जहिड़ो चरियो खरियो बि मुंहिंजो भाउ आहे न 2-3 ॾींहं थिया घरों कढी छॾियो आहे रुलंदो थो वथे हथु घुमायांसि थो 2-2.5 लख हला ॾींदो मस्तानो आहे हरू भरू छॾे घर हलियो वञे किथे वञी को कंहिंमें लॻे को एक्सीडेंट थिए को बेतरा भाकुर विझी परचायांसि भलो आहे ॻाल्हियूं त भलियूं थो करे वालो बाबा अदा अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अदा कुछ चाका हा सुधरे मड़ी थोरो घणो सुधरी अब्बा त कुछ ना बाबा ॻाल्हि ॿुध तूं मुंहिंजो भाउ आहे जी चरियो आहे खरियो आहे मुंहिंजो भाउ आहे पर हेॾा तूं नुक़सान तूं कराईंदे ॼाणी वाणी जेकॾहिं नुक़सान थींदो त कर्ज़ा ई थी वेंदासीं कर्ज़ में जेकॾहिं घर पंहिंजो विकिणी छॾियूं ज़मीन विकिणी छॾियूं इहो सुठो आहे ना तू सही तो चे मां वरी हुन जे चवण ते न बस मां गलती थी वई माफ़ी ठीक आहे बाबा माण्हुनि जे चवण ते न लॻंदो कर तूं मुंहिंजो भाउ आहे मुंहिंजी जेका बि मिल्कियत आहे न अधु तुंहिंजी आहे अधु मुंहिंजी आहे तूं मुंहिंजो हिसेदार आहे ठीक अब्बा बि राति ईअं चए पियो चे अधे वॾे जे नाले सॼी मिल्कियत कंदुमि ऐं नंढे भाउ तुंहिंजे मां वरी ख़बर थी राति रोए पियो बाबा मुंहिंजी जेका बि मिल्कियत आहे उहा तुंहिंजी आहे तोखे इहा ख़बर आहे जे मच्छी ते डारसन खणंदा आहियूं न उन मच्छी जा जेके कागज़ आहिनि तुंहिंजे नाले ते आहिनि बराबरि हल अदा हल तोखे मां चांहि पिया चाहे तोखे मां फार्म ते हली पी आहियां थो ॿेरा इहे किना दोस्त पंहिंजा फार्म ते न घुराए मां हथ चढ़ायो हल किना हथो खां मुंहिंजो भाउ भलो आहे बस हल फार्म हेलो हल अचो